अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भलीकार आऊं आहियां रोशनी मेमण। नाज़रीन, सभ खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। पंजाब ऐं KP में चूंडुनि जी तारीख़ ॾियणु कंहिंजो इख़्तियार आहे। सुप्रीम कोर्ट पाण मुरादे नोटिस ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट पाण मुरादे नोटिस ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सदर आरिफ अलवी KP में चूंडुनि जी तारीख़ वारी एडवाइस वापसि वठण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। संदसि वकील अदालत खे आगाही ॾींदे चयो त सदर आरिफ अलवी जो चवणु आहे त KP में असेंबली गवर्नर तोड़ी, तंहिं करे उते चूंडुनि जी तारीख़ बि गवर्नर ॾेई सघे थो। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर इब्राहिम कुंबर। जी इब्राहिम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हिन डिघी समाअत ही आख़िर मुकमल थी ऐं दलील मुकमल थियण ते सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। चीफ जस्टिस चवणु आहे त अॼु फ़ैसिलो ॿुधायो वेंदो, पर कंहिं महिल ॿुधायो वेंदो उहो कुझु बि नथो चई सघिजे, छाकाणि जो अॼु सॼो ॾींहुं तक़रीबन 9:30 खां वठी अदालत हिकु वक़फ़ो कयो, जंहिंमें समूरनि धुरियुनि खे इहो मोहलत ॾिनी वई त हू इतफ़ाक़ राय पैदा कनि ऐं इलेक्शन जी तारीख़ ते इतफ़ाक़ राय कनि त कहिड़ी तारीख़ ते चूंडूं थी सघनि थियूं। उन खां पोइ सुप्रीम कोर्ट इहो तइ कंदी त इलेक्शन जी तारीख़ केरु ॾेई सघे थो। समूरनि वकीलनि जा दलील जेके से मुकमल थिया ऐं आख़िरी दलील सदर पाकिस्तान जो जेको वकील आहे सलमान अकरम राजा ऐं पंजाब जो एडवोकेट जनरल उन जा थिया। सदर पाकिस्तान जे वकील जेके दलील ॾिना उन में अहम मोड़ उन वक़्तु आयो जॾहिं हुन चयो त सदर पाकिस्तान जेके ॿिनि सूबनि जे हवाले सां तारीख़ ॾिनी आहे उन में KPK ते जेको सो उहा तारीख़ लागू नथी थिए ऐं उन जो सदर जेको सदर सां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे ऐं उन में सदर वादे कयो आहे ही तारीख़ जेको सो रुॻो पंजाब जे लाइ आहे। हुन वधीक चयो त सदर पाकिस्तान खे आइन ऐं कानून ॿई इख़्तियार ॾियनि था त हू क़ौमी असेंबली तोड़ी सूबाई असेंबली में जे चूंडुनि जे हवाले सां जेको सो उहो तारीख़ ॾेई सघे थो। सदर बिना एडवाइस जे तारीख़ ॾेई सघे थो, उहो खेसि इख़्तियार जेको सो आइन ॾिनो आहे। जॾहिं इहो सुवाल कयो वियो त सदर KPK जे हवाले सां एडवाइस वापसि छो न आहे वरिती, जंहिं ते इहो ॿुधायो वियो त सदर बिल्कुलु उहा एडवाइस जेको सो वापसि वठंदो, उन सां हथमी तौर ते ॻाल्हि ॿोल पिणु थी चुकी आहे। जॾहिं त मुस्लिम लीग नवाज़ जे वकील ॿियनि मामलनि सां गॾु इहो मामिलो बि उथारियो त आदमशुमारी जेका सा नाहे थी ऐं तकबंदियूं जेके आहिनि उहे नई आदमशुमारी जे बुनियाद ते थींदियूं। JUI जे वकील कामरान मुर्तज़ा आदमशुमारी जी ॻाल्हि कई ऐं JUI जे वकील इहो मौक़ो इख़्तियार कयो त जेका तारीख़ आहे उहो तारीख़ गवर्नर ॾेई सघे थो, जंहिं ते जस्टिस जमाल ख़ान मंदूखल जो चवणु त अव्हांजी पार्टी जो गवर्नर आहे KPK में, उन खे चओ छो तारीख़ नथो ॾे। अॼोकी ॿुधणी दौरान मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ऑब्ज़र्वेशन्स आयूं ऐं फारूक एच नाइक जेका ॻाल्हि कई उन ई जॾहिं पार्टी क़यादत खां मौक़िफ़ वठण जो हुकुम ॾिनो वियो या तजवीज़ ॾिनी वई, उन ते फारूक एच नाइक जो चवणो त हुनजी पार्टी क़यादत सां ॻाल्हि थी आहे, असांजी पार्टी जो मौक़िफ़ आहे का बि सियासी पार्टी इहो मैंडेट नथी रखे त चूंडुनि जी तारीख़ ॾे। चूंडुनि जी तारीख़ ॾियण जे लाइ जेके इदारा मौजूदु आहिनि उन्हनि खे ई कमु करिणो आहे। जॾहिं त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान चवणो त समूरियूं धुरियूं इन ते मुतफ़िक़ आहिनि त 90 ॾींहंनि अंदरि इलेक्शन थिए। असां कंहिं पार्टी जी ॻाल्हि नथा करियूं, पर असां आइन जी ॻाल्हि था करियूं ऐं आइन में वादे आहे त 90 ॾींहंनि अंदरि चूंडूं थियणु घुरिजनि ऐं हीउ वक़्तु तेज़ी सां गुज़री रहियो आहे। इहे समूरा दलील मुकमल थियण खां पोइ चीफ जस्टिस जी सरबराही में हिन 5 रुकनी बेंच फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे ऐं कुझु देरि में यानी अॼोकी तारीख़ में इहो फ़ैसिलो ईंदो ऐं उन में इहो तइ कयो वेंदो त जॾहिं असेंबली पंहिंजो मुद्दो पूरो करण खां अॻु में टोड़ी वञे त उन सूरत में नई इलेक्शन जी तारीख़ जेको सो केरु थो ॾेई सघे, आया इलेक्शन कमीशन थी ॾेई सघे, गवर्नर थो ॾेई सघे या सदर पाकिस्तान थो ॾेई सघे। इहे 3 उहे इदारा आहिनि जिन जे हवाले सां इलेक्शन सुप्रीम कोर्ट जेको सो वादे लाइन कढंदी ऐं आइनी तशरीह कंदी ऐं मुस्तक़बिल में सुप्रीम कोर्ट जो उहो फ़ैसिलो क़ाबिल अमल रहंदो। जेका ऑब्ज़र्वेशन चीफ जस्टिस ॾिनी आहे रुॻो अॼु जे लाइ न, पर मुस्तक़बिल में इहो मामिलो तइ करण जे लाइ असां इहो तइ कंदासीं त इलेक्शन जी तारीख़ केरु ॾींदो। जी अच्छा इब्राहिम, करे इहो ॿुधाइजो त PTI जो इलेक्शन जी तारीख़ बाबति छा मौक़िफ़ साम्हूं आयो आहे, कुझु ख़बर पइजी सघी आहे? जी बिल्कुलु, तहरीक इंसाफ़ अॻु में ई वाज़े तौर ते पंहिंजो मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त गवर्नर खे फौरी तौर ते तारीख़ ॾियणु घुरिजे आहे, जंहिंमें देरि थी चुकी आहे। अॼु जॾहिं चीफ जस्टिस ऐं जस्टिस मंसूर अली शाह ॿिन्ही सियासी पार्टियुनि खे जे आॾो इहा तजवीज़ रखी त पाण में वेही इतफ़ाक़ राय कनि, उन ई वक़्तु बि तहरीक इंसाफ़ इहो एतिराज़ वारियो त इहो मामिलो जेको सो ईअं हल नथो थी सघे। जेकॾहिं 90 ॾींहंनि अंदरि इलेक्शन नथी थी सघे त इहा रवायत जेको सो बार बार वरजाई वेंदी ऐं मसइले जो हल इहो न आहे। उनजे करे सुप्रीम कोर्ट ई तइ करे
त इहा तारीख़ कंहिंखे ॾियणी आहे या सुप्रीम कोर्ट पाण ई जेको सो तारीख़ ॾेई सघे थी। ॿियनि पार्टियुनि खां बिल्कुलु अलॻि मौक़िफ़ हो ऐं तहरीक इंसाफ़ जेको सो हिन प्रोसेस में बि नाहे गुज़री, न ई उन्हनि अहिड़ो को मौक़िफ़ इख़्तियार कयो। बाद में जॾहिं पीडीएम ऐं पीपल्स पार्टी जे वकीलनि अदालत खे ॿुधायो त इतफ़ाक़ राय पैदा करण जे लाइ या मुशावरत जे लाइ मोहलत ॾिनी वञे, ही केस जेको सो भले इल्तवा में रखियो वञे जेसिताईं समूरी इत्तेहादी जमात सां जेको सो इतफ़ाक़ राय जे लाइ मुशावरत मुकमल नथी थिए। जॾहिं तहरीक इंसाफ़ अॻु में ई इहो वादे मौक़िफ़ इख़्तियार करे चुकी आहे त गवर्नर खे फौरी तौर ते इलेक्शन जी तारीख़ जो ऐलान करणु घुरिजे। जी वॾी महिरबानी। नासिर इस्लामाबाद खां इब्राहिम कुंभर तफ़सील ॾिना आहिनि।